अॼोको ही जेको 200 क्लास हुयो तालीमी तरबियती सुजाग ॿार तहरीक जे तरफ़ां जेको आहे ऐलानियल इनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया, कीअं तव्हांखे महसूसु थियो हिन क्लास में शामिल जी तव्हांजो सुवाल बहितरीनु आहे। अॼु जो जेको प्रोग्राम आहे उन जो उनवान आहे त 200 क्लासूं थियूं आहिनि, 200 तरबियती क्लासूं थियूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त 200 तरबियती क्लासूं जेके थियूं आहिनि उन्हनि में नयूं शयूं कहिड़ियूं आयूं आहिनि। नयूं शयूं इहे आयूं आहिनि त जेके असांजा पितकड़ा ॿार आहिनि उन्हनि हिन नंढड़ी यूनिवर्सिटी में जेको कुझु सिखियो आहे उहो ॿियनि यूनिवर्सिटियुनि में वॾनि माण्हुनि बि न सिखियो आहे। हाणे इहो मां इन करे वाज़े करे थो चवां छो त नंढड़ा ॿार जेके पाण ॻाल्हाए नथा सघनि, जेके पाण रस्तनि में अकेला नथा हली सघनि, उहे भिटाई ते था ॻाल्हाइनि। जेके ॿार ॾाकणनि तां नथा लही सघनि उहे भिटाई खे सम्झनि था। त मुंहिंजे ख़्याल में हीअ जेको 200 क्लासूं जेके थियूं आहिनि इहा हिन जी कामयाबी आहे। सो मां अव्हां सभिनी उस्तादनि ऐं हिन घर में रहंदड़ यूनिवर्सिटी जा ऑनर ऐं तव्हांजी जेके महिनतूं आहिनि ऐं जेको सुजाग ॿार तहरीक जो जेको इहो जेको फ़लसफ़ो हलियो आहे इहो यकीन कयो त क़ाबिल तारीफ़ आहे, क़ाबिल फ़ख़्रु आहे। ऐं इनशाअल्लाह अञा तव्हांजे हिन प्रोग्राम खां पोइ तव्हां वटि मां स्पेशली रिक्वेस्ट कंदुमि एरिया वारनि खे त पंहिंजा ॿार तरबियत जे लाइ, बहितरीनु तरबियत जे लाइ हिन यूनिवर्सिटी में तव्हां वटि छॾे वञनि ताकी ही फ्यूचर जा हिकिड़ा स्टार थियनि, फ्यूचर जा क्रिएटिव ऐं आर्टिस्ट ऐं दानिश्वर थियनि, वकील थियनि, जज थियनि ऐं पंहिंजा हक़ वठणु ॼाणनि। सो हिन जेको अॼु जो जेको इहो नंढिड़ो प्रोग्राम हुयो इन असांखे वॾो मक़सदु ॾिनो आहे। थैंक यू।